सिंध में 50,000 खां वधीक जवाबदार रूपोश हुअण जो इंकशाफ। रुगो लाड़काणे डिवीज़न में 23,000 जवाबदार रूपोश निकिता। IG सिंध रफ़त मुख़्तार बल्दिया फैक्ट्री साने केस में हमाद सिद्दीकी ऐं ॿियनि रूपोश जवाबदारनि बाबति रिपोर्ट सिंध हाईकोर्ट में जमा कराए छॾी। अदालत पारां समूरनि रूपोश जवाबदारनि जा सुञाणप कार्ड ऐं बैंक अकाउंट्स फौरी ब्लॉक करण जो हुकुम। अदालत रिमार्क्स ॾिना त रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार न करणु संगीनो आहे। हिन वक्त सिंध में का भी सियासी हुकूमत न आहे। रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी ते को भी MNA या MP मुदाख़लत न कंदो। एतिरा जवाबदार लाड़काणे में रूपोश आहिनि। DIG छापो करे माड़ी जलबाणी वाक़े बाबति सिंध हुकूमत पारां जुड़ियल कमेटी कम शुरू करे छॾियो आहे। कमेटी जो हिकु इजलास थी चुको आहे। IG सिंध रफ़त मुख़्तार सिंध हाईकोर्ट में पेशीअ खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में रूपोश जवाबदारनि बाबति रिपोर्ट पेश कई ऐं अदालत उन्हनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध में ॿियनि सूबनि जी भेट में रूपोश जवाबदारनि जो तइदाद वधीक हुजण वारो तासुर सही नाहे।